अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंस जामशोरो में एडमिशन्स 2023 अनाउंस कई वयूं आहिनि। उन्हनि जे बारे में ही एडमिशन्स आहिनि डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी, डॉक्टर ऑफ फार्मेसी में ऐं उन सां गॾोगॾु BS बायोमेडिकल इंजीनियरिंग में। उन खां पोइ BS डिग्री प्रोग्राम्स आहिनि 4 इयर्स जा ऐं डिप्लोमा प्रोग्राम्स आहिनि। डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी ऐं डॉक्टर ऑफ फार्मेसी जे लाइ अवां वटि सिंध जो डोमिसाइल हुजे ऐं तव्हांजी इंटरमीडिएट 60% मार्क्स सां हुजे। BS बायोमेडिकल इंजीनियरिंग जे लाइ सेम रूल आहे, तव्हां वटि सिंध जो डोमिसाइल हुजे ऐं इंटरमीडिएट 60% हुजे। जेके BS डिग्री प्रोग्राम्स आहिनि 4 इयर्स, उन में BS नर्सिंग, BS फॉरेंसिक साइंस एंड फॉरेंसिक बायोलॉजी, BS फॉरेंसिक साइंस एंड फॉरेंसिक केमिस्ट्री में पूरे पाकिस्तान में अप्लाई करे सघिजे थो ऐं ही 4 इयर्स प्रोग्राम आहिनि। इन में तव्हांजी इंटरमीडिएट विथ 50% हुजे। उन खां पोइ BS रेडियोलॉजिक टेक्नोलॉजी, BS मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजी, BS मॉलिक्यूलर बायोलॉजी एंड जेनेटिक्स 4 ईयर प्रोग्राम्स आहिनि। इन में जेको आहे सिंध जे डोमिसाइल वारा अप्लाई करे सघनि था। उन खां पोइ एसोसिएट ऑफ अप्लाइड साइंस इन रेडियोलॉजिक टेक्नोलॉजी आहे, उन में 2 इयर्स प्रोग्राम आहे ऐं इन में सिंध वारा अप्लाई करे सघनि था। उन खां पोइ डिप्लोमा प्रोग्राम्स आहिनि डिफरेंट जेके 2 ईयर ऐं 1 इयर्स जा आहिनि। इन में सिंध जी डोमिसाइल वारा अप्लाई करे सघनि था। इंटरमीडिएट तव्हांजी इन में 50% हुजे। हाणे इन में अप्लाई करण जे लाइ तव्हांखे ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म फिल करणो पवंदो, जेको www.lumps.edu.pk या वरी admissions.lumps.edu.pk ते वञी अप्लाई कबो। हिन में तव्हां डॉक्यूमेंट स्कैन करे लॻाईंदा ऐं एप्लीकेशन जी जेका फी आहे उहा 3500 रुपया उहा पे करे तव्हां इन में अप्लाई करे सघो था। हुन जी जेका स्टार्ट थींदी एप्लीकेशन उहा 24 नवंबर 2022 खां थींदी, जेका डिसंबर 10 2022 ताईं हलंदी। उम्मीद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंस में जेके एडमिशन्स अनाउंस थिया आहिनि उन जे बारे में मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।